दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु जो ही प्रोग्राम, अॼु जी ॻाल्हि जंहिंमें अॼु असांजो मौज़ू आहे कॾहिं बि हिमत न हारिजो। ज़िंदगीअ में जॾहिं बि मुश्किलात ईंदी आहे त उहा ॾुखी महसूसु थींदी आहे। मायूस थियणु त हिकु लाज़िम अमल आहे। जॾहिं असीं दर्द जे विच में हूंदा आहियूं त का बि सलाह या बहितरीअ जो को नमूनो असांखे सम्झ में न ईंदो आहे। असांखे दर्द, ॾुख, कावड़, रंज, ॾुखो ईंदड़, शर्मिंदगी ॾियारींदड़ ऐं ॿियनि सभिनी जज़्बनि खे इन्हनि मां गुज़रंदे महसूसु करणु घुरिजे। सम्झणो इहो आहे त सुबुह खां पहिरीं ऊंदहि गहरी हूंदी आहे। ज़िंदगीअ जे मौजूदाती अमल में कॾहिं बि हाराइणु न घुरिजे। पंहिंजो पाण में इतबार रखो ऐं ॼाणो त अव्हां ज़रूरु इन्हनि सभिनी मरहलनि मां निकिरी ईंदो ऐं ख़ुशी अव्हां जो मुक़दरु बणिजंदो। दोस्तो, अॼु जी ॻाल्हि जो ही मौज़ू अव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी राय सां आगाह ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। महिरबानी।